सखर में 300 साल क़दीमी मस्जिद वारो मातम हिन वक्त बरामद थी चुको आहे ऐं जेकॾहिं सिक्योरिटी के हवाले से ॻाल्हि ॿोल करियूं तो पुराने सखर में निकिरंदड़ मस्जिद वारे मातम में 900 पुलिस एहलकार सिक्योरिटी के लिए मुक़रर किया विया आहिनि ऐं उन सां गॾु रेंजर्स जा जेके जवान आहिनि उहे बि वॾे अंग में जेके आहिनि सिक्योरिटी के मामूर आहिनि। उन हवाले से जेकॾहिं असीं ॾिसूं था त सखर में जेको ओवरऑल सूरत हाल आहे सिक्योरिटी जी त उहा इंतिहाई सख़्तु कई वई आहे ऐं जेके शार्प शूटर आहिनि उहे बि जेके आहिनि जायुनि जे छतुनि ते बीहारे करे ऐं मातम जी सिक्योरिटी कई वञे थी। ऐं सिक्योरिटी जे हवाले सां जेकॾहिं वधीक ॻाल्हि ॿोल करियूं त सखर में जेको मस्जिद जो मातम आहे पुराणे सखर में निकिरंदड़ 300 साल क़दीमी मातम जे सिक्योरिटीअ जे लाइ 3 जेके आहिनि पुलिस पारां लेयर्स ठाही वियूं आहिनि ऐं हर ईंदड़ जेको मातम में शरीक थींदड़ आज़ादार खे 3 जगहुनि ते स्क्रीनिंग कई वञे थी या 3 जगहुनि ते चकास कई वञे थी। उन खां पोइ आज़ादारनि खे मातम तरफ़ छॾियो वञे थो। त ओवरऑल सूरत हाल जेका आहे सिक्योरिटी जी इंतिहाई सख़्तु आहे ऐं हींअर जेको मस्जिद वारो मातम आहे उहो बरामद थी चुको आहे ऐं मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां थींदो हली रहियो आहे। जी।